बुलेटिन में खबरों जो सिलसिलो जारी आहे ते असां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतजाज वारे केस में दहशतगर्दीअ जा कलम ख़त्म कराइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। इमरान खान पंहिंजी दरख़्वास्त में चयो आहे त केस जे वाक़िअनि खे साम्हूं रखंदे दहशतगर्दीअ जा कलम खिल जोगा आहिनि। केस में दहशतगर्दी जा कलम सुप्रीम कोर्ट जी 7 रुकनी बेंच जे फ़ैसिले जी तौहीन आहे। इमरान खान जो चवणु आहे त दहशतगर्दी जो कानून सियासी मुखालफ़नि खे दॿाइण ऐं सियासी मुफ़ादनि लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं। इमरान खान इलेक्शन कमीशन जे ॿाहिरां एहतजाज वारे केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। इमरान खान पंहिंजी दरख़्वास्त में चयो आहे त केस जे वाक़िअनि खे साम्हूं रखंदे दहशतगर्दीअ जा कलम खिल जोगा आहिनि। केस में दहशतगर्दी जा कलम सुप्रीम कोर्ट जे 7 रुकनी बेंच जे फ़ैसिले जी तौहीन आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतजाज वारे केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म कराइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे।